अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व मुर्शिदिना व हबीबना व करीमना व शफीअना व हादियना व महदियना वहादियना व महदियना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर क़ुलूबना व नूर सुदूरना व नूर क़ुलूबना व नूर सुदूरना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। वमा आताकुमुर रसूल फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़न्तहू वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहन्नास इन्नी तारकु फ़ीकुम मुस्तक़लैन लन तदिल्लु किताबल्लाह व इत्रती अहल बैती। ओ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरशन मती अरबी वयो बलगल उलाबे कमालही। अरशन मते अरबी वयो बलगल उलाबे कमालही। सारू जहां रोशन कियो कशफत दुजाबे जमालही। हसनैन जाने फातिमा हसनत जमीओ फिसालही। हसनैन जाने फातिमा हसनत जमीओ फिसालही। मोमिन सभई दिल सा पढ़ो सल्लु अलैहि व आलिहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम। मोमिन मुनाफिक महबूब मुस्तफा के मथा सलवात न पढ़ंदो। सब मोमिन आया न फकीर बुलंद आवाज सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हुब्बे अली मुदआ नहीं मिलता बगैर हुब्बे अली मुदआ नहीं मिलता। इबादतों का भी हरगिज़ सिला नहीं मिलता। इबादतों का भी हरगिज़ सिला नहीं मिलता। खुदा के बंदो सुनो गौर से। खुदा के बंदो सुनो गौर से। जिसे अली नहीं मिलता उसे खुदा नहीं मिलता। मत न भाया मुहियदीन जे तुरे पीर पाए ब्या पर। मत न भाया मुहियदीन जे तुरे पीर पाए ब्या पर। जलवे जीलानी जे कंपाया का पर। गुलाब है दर गोदड़ियो को पीर मंगई पाखर। हामी मंज हशर जीलानी त जहान जो। ओ फकीर केड़ो जीलानी जेको हसनी हुसैनी सैयद। असांजो उहो मुर्शिद जीलानी आ जेजो कदम लगे त चोरन मां वली थी वञे। असांजो उहो मुर्शिद जीलानी आ जेजे कदम लगे त चोरन मां अबदाल थी वञनि। मां चयो सियाल फकीर जे मुर्शिद जे कदम जो इहो कमाल आ त दस्तगीर जे हथ जो कमाल छा चऊं। सुभान अल्लाह। कॾहिं त चवां थो मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो। पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर ना। मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो। पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर ना। सहजीअ में अचे घड़ी रुगो सजड़ो घर सता कदम खड़े। सहजीअ में अचे धन जो धणी रुगो सजड़ो कर सता कदम खड़ी। ज़ात अमाबी नाहे जड़ी। ज़ात अमाबी नाहे
जणी पीतो बुझू बिना जही खीर ना पीर जड़ो कंहिंजो पीर नया दर थोड़ मगर दस्तगीर ना उन्नीअ जहां सो आयो ॿियो नाज़ बदनायो उन्नीअ जहां सो आयो ॿियो कहते दस्तगीर जा फकीर आहियूं जेको महबूब सुभाणी जो बोल ॿुधो दिल बर दस्तगीर असांजो मुर्शिद फरमाए थो मुरीदी बिल मशरिक व अना बिल मगरिब ओ मुरीद तू मशरिक में हुजे मां मगरिब में हुजा वलो इनकशफ औरत मुरीदी ला सतर तोहा दिल बर दस्तगीर फरमाए थो जेकॾहिं पहुचो तू मुरीद बता ॻाल्हायो हसनी हुसैनी सैयद जो कदे फकीर दिल पर दस्तगीर जी लिस्ट में तुझो नालो आ महबूब सुभानी जे धड़ में तुझो नालो आ त मुझो मुर्शिद फरमाए तो मुरीदी बिल मशरिक व अना बिल मगरिब मुरीद मशरिक में हुजे व मगरिब में हुजा वलो इन कशफ तो औरत मुरीदी लसतर तोहा ए मुरीद खौफ न कर तू एड़े पीर जो फकीर आ जेकरे तुझी गोद नहीं पवे बा अब्दुल कादिर जीलानी इहो भी ठगी दो हां हक हक असेगा ओ धन भी ठकला हो सभा बा अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे मुरीद जी ओघड़ ज़ाहिर करे तनी तो है मुखे अल्लाह ताला इहो करम अता फरमायो आ सादिक फज़लुल्लाह योती मयशा इहो अल्लाह ताला जो मुझे मथा खास फज़ल आ जो मां हसनी हुसैनी ठकला हो सभा मां हसनी हुसैनी सैयद आया अली जो बचड़ो आया जेकॾहिं मुंहिंजो मुरीद खाधो अचे मां मुरीद खे उते बि संभालींदो आहियां जो साईं फरमाइनि था यदि अलल मुरीद कम समाए अलल अर्द हे मुरीद मुंहिंजो हथ तुंहिंजे मथां ईअं है जीअं ज़मीन जे मथां आसमान आहे यदि अलल मुरीद समाए अलल अर्द मुझे मुरीद के मथा मुझो हथ ये है कि ज़मीन के मथा आसमान आ कायनात में रूए ज़मीन के मथा आसमान आ ये ज़मीन खुटी वेंदी आसमान न खुटंदो दिल पर दस्तगीर फरमाए तो मुझो मुरीद जिथे भी हुदो मां अब्दुल कादिर खां परे तो चौन मुझे पीर जड़ो कहजो पीर नया दर थोड़ मगर दस्तगीर ना मुझे पीर जड़ो कहजो पीर ना दर थोड़ मगर दस्तगीर नया बुद्धि बचड़ो मयसीर नी रतबानी आयो अब्दुल कादिर जीलानी बुद्धि बचड़ो मयसीर नी रतबानी आयो अब्दुल कादिर जीलानी को मर्द महबूब सुभानी को मर्द महबूब सुभानी छा अजब ओहो अके सिरना मुझे पीर जड़ो कहजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर नया मुझे पीर जड़ो कहजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर नया कुर्बान वजह मुझे महबूब मुस्तफा जे शान का वो सियाल फकीर अल्लाह ताला जी महबूब मुस्तफा के बेमिसाल ठाहियो आहे ये महबूब जी आन खे भी ठकल हुजे सभा महबूब मुस्तफा जी आल के भी अल्लाह ताला बेमिसाल ठाहियो आहे ओ फकीर अल्लाह ताला हर नबी के मकाम दिनो आहे पर मुझे महबूब मुस्तफा के अल्लाह ताला वो मकाम अता फरमायो रब ताला फरमाए तो जाते हर के दी हद खत्म थींदी आहे वलल आखिरत खैरुल लक मिनल उला मुझे महबूब मुस्तफा की मंजिल उतार लता ॻाल्हि समझो
तवज्जो ना है छो जो जनरेटर जो आवाज एडो मुखे भी गाल समझ में नथी अचे फकीर भी नथा समझन पूजा मोला तुझे हबीब जो शान चाहे आवाज आयो बदल आखिरत खैरुल लक मिनल ऊला ए मुजा महबूब मा अल्लाह ताला तोखे वो मकाम अता फरमायो आ जिते हर के जे शान मकाम जी हद तक खत्म थींदी आ महबूब मुस्तफा तुंजी हद उता शुरू थी तो जो मकाम उता शुरू थी वेंदो आ त सियाल फकीर मजड़ो पवंदो जीअं मुंहिंजो महबूब मुस्तफा कायनात में बेमिसाल आ त मुंहिंजे महबूब जो फूल भी कायनात में महबूब मुस्तफा जी आल भी कायनात में बेमिसाल आ असा सुन्नत जो अकीदो आ जेकी शे महबूब मुस्तफा सा जुड़ी वई अल्लाह ताला उनके बेमिसाल करे छड़ियो असहाबे रसूल महबूब मुस्तफा जा वफादार थिया त रब ताला कदो 1.25 लाख नबी जा असहाबी एक पासे मुस्तफा जा असहाबी एक पासे 1.25 लाख नबी जो दीन एक पासे महबूब मुस्तफा जो दीन एक पासे 1.25 लाख जी नबी जी उम्मत एक पासे मुस्तफा करीम जो एक उम्मती एक पासे अल्लाह ताला जी महबूब के शान लो इन जे करे फारसी वाले कयो गो से आदम दरमियाने ओलिया गो से आदम दरमियाने ओलिया चू मोहम्मद दरमियाने अंबिया दिल पर दस्तगीर के अल्लाह ताला ये शान अता फरमायो आ जी महबूब मुस्तफा के अल्लाह नबूवत में बेमिसाल कयो ये अली जी औलाद 12 इमामन जी आल में दिल पर दस्तगीर बेमिसाल पीर बेमिसाल पीर थी आयो आ वो मुझे मुर्शिदा जेको फरमाए तो दामन पकड़ तुझो कम्मा बेड़ो पार कर मां अब्दुल कादिर जिलानी जो कम्मा मुझी दिल चवे थी त अज पजड़ीअ जो किस्सो छो न ॿुधाया सुभान अल्लाह बाबा घोटन जी शादी है ना थोड़ी तवज्जो कयो कोई चवे पीर साहब केड़ी ॻाल्हि करे थो मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोई मुअल कोठल जिंदा न किया माजम खान हदीस मुबारक का किताब मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाबिर रज़ी अल्लाह तआला नो महबूब जे आशिक दावत कई मुझे महबूब मुस्तफा जे वफादार दावत करे बकरी जे छेले के उठो हज़रत जाबिर जा पुत्र हिक बे के चवन पिया मुझे आका जी दावत हिय थी बाबे बकर के हिय उठो हिकड़े उठो छुरी हली वई सिर ज़बह थियो बियो दुनिया में मथा गिरियो उन जो मणको भजी पियो वई शहजादा फौत थिया शहीद थिया पर दुनिया का लिकाए हज़रत जाबिर का मुस्तफा करीम का लिखी न सके महबूब फरमाओ जाबिर लब्बैक या रसूल अल्लाह पाजे पुत्रन के सद कर त नंगर गंदा से हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला नो मिनी शहजादा के लिकाए रखियो मता मुझे महबूब गमगीन थे मता महबूब मुस्तफा जी दावत में खलल पए मुझे महबूब मुस्तफा गमगीन थे इन जे करे ज़ाल के जी खबरदार होए जान वातमा पिट कभी न कुछ ना असा जो है त बचान 100 बच्चा महबूब का कुर्बान थी वने ये घड़ी असा दे ला ईद ये घड़ी असा दे ला ईद जो आका अचे असा महबूब मुस्तफा जी दावत कया हिते का पिट न कुछ ना उन साल मुस कमरे में बंद करे रखान खबर के भी कोने अल्लाह अकबर मुझे महबूब जाने तो फरमाता ओ जाबिर जैसी ते तुझा पुत्र नहीं ना जैसी ते मुस्तफा नंगर न कंदम टाइम गुजरंदो वियो हज़रत जाबिर रोई अर्ज करे तो या रसूल अल्लाह हाणे हो कदे नहीं इंदा जाबिर छो मुझा महबूब हिक पुत्र छुरी हलाई यो पुत्र मथा गिरियो बस शहीद थी आग ही उनन जा उहे उनन जा जिस्मन ही उनन जा जिस्मन महबूब फरमायो खणी आयो आ मुझे महबूब रहमत वाला हथ खयाल रब ताला उनन मुर्दन के अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो या अय्युहन नास कद जाकुम बुरहान मिन रब्बिकुम ए इंसानो मुझो महबूब मुस्तफा ये ना आयो अल्लाह ताला जो सारा का मौजूद थी आयो अजा दिल चले थी बीबी अर्ज करो हला मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत आईया दिल पर दस्तगीर दी फकीरानिया ये तवा साल हुजो कल्ला हुजो फकीर चंगा हुजो ये फकीरानिया मुझे मुर्शिद बताई ओ दिल पर दस्तगीर जी
मुझे अल्लाह औलाद ॾिनी आहे मुंहिंजे बचड़े खे तव्हां सां मोहबत आहे तव्हां सां दिलीप लॻा हुआ मां चाहियां थी मुंहिंजो बचड़ो तव्हांजे मदरसे में पढ़े तालीम हासिल करे मुंहिंजा साईं फरमाइनि था अम्मा छॾे वञेसि हाफ़िज़ बि कंदासीं आलिम बि कंदासीं कारी बि कंदासीं उहो बचड़ो रही पियो महीनो थियो 15 ॾींहं थिया ॿ महीना थिया आहिनि अमड़ जी दिलि आहे जी वञा त सही मुर्शिद जो बि दीदार कयां बचड़े खे बि ॾिसी अचां माई साहब आई आहे सोना फ़क़ीर छा जी ॾिसे मुंहिंजो मुर्शिद करीम लंगर तो खाए लंगर बाजतुल इसरार किताब आहे शान ग़ौसे आज़म किताब आहे अल्लाह ला दिल पर दस्तगीर महबूब सुभानी जी सीरत जा किताब लिखियल आहिनि मुंहिंजे मुर्शिद लंगर करे थो मानी खाईंदो वञे थो हॾियूं हिकु पासे रखे थो मानी खाईंदो वञे थो अमड़ जॾहिं ॾिठो पंहिंजे पुट खे उहो सुकल टकर पियो खाए उखड़ी ते आहे जॾहिं दिल पर दस्तगीर खे ॾिठई त कुकुड़ थो खाए मुर्गा खाए थो हे अमड़ आहे अमड़ जी दिल बर्दाश्त न करे सघी चवे थी ओ सोना हे कहिड़ो तूं पीर आहे तूं त दिल पर दस्तगीर आहे असांजा बचड़ा सुकल मानी खाइनि ऐं तव्हां वेठा कुकुड़ खाओ मुर्ग खाओ साईं मुस्कुराइनि था अमड़ दुहाई ॾींदी वञे थी साईं खिलंदा वञनि था खाईंदा वञनि था पर हॾड़ियूं हिकु जॻह ते रखनि था लेकिन हेॾे तवजो मुंहिंजो साईं हॾड़ा हिकु जॻह ते रखंदो वञे थो माई दुहाई ॾींदी वञे थी रोईंदी वञे थी ओ मुंहिंजा साईं हे कहिड़ो अदुल आहे हे कहिड़ो इंसाफ़ आहे साईं फरमाए अम्मा सब्र कर मानी खावां पोइ ॿुधायां मानी खाईंदा विया हॾड़ा रखंदा विया ओ फ़क़ीर साईं जॾहिं हॾड़ा कद थी विया मानी बि लंगर पूरो थी वियो साईं बादशाह उनजे हथ मथां रखी चवनि था कुम बिइज़्निल्लाह सुभान अल्लाह मुलाज़िम सुभान अल्लाह जो इन्हनि जो सीनो बि मदीनो थी वियो मुझे मुर्शिद सलाटीअ जे साम्हूं फरमायो हथनि जे मथां हथ रखी कुम बिइज़्निल्लाह ॿी रिवायत में कुम बिइज़्नी उथी मुंहिंजे हुक्म सां ॿी रिवायत में उथी अल्लाह जे हुक्म सां इहे चवण लॻा ओ फ़क़ीर देर न थी उन हथनि मां कुकुड़ ठही टाटा करे भॼण साईं फरमाइनि था ओ अम्मा जॾहिं तुंहिंजो बचड़ो कुकुड़ ठाहे सुभान अल्लाह तुंहिंजो बचड़ो कुकुड़ ठाहिण सिखंदो त अम्मा कुकुड़ खाइण बि सिखी वेंदो हीअ मेहनत ही मुजाहिदा ही फाका करणा पवंदा उन मंज़िल ते पुॼण जे लाइ मेहनत जी ज़रूरी आहे दिल पर दस्तगीर फरमाए थो अम्मा घबराए न तुंहिंजे बच्चो अहिड़े कारीगर वटि आयो आहे जो इहो बि कुकुड़ ठाहिण सिखी ॾींदो त माई छा पई चए हो तालिब मां मुंहिंजो मुर्शिद दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तो दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़क़ीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तो दुनिया जा रहबर दम दस्तगीर दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़क़ीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तो बुढ़िया जी जल पाणीअ ॿोड़ी पुट भेणो पाण में ॿोड़ी बुढ़ड़ीअ जी जय पाणीअ ॿोड़ी पुट भेणो पाण में ॿोड़ी मिस्किन माई मुश्किल में आए मिस्किन माई मुश्किल में आई वाहुर उन जी थी आए वीर वाहुर उन जी थी आए वीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तो दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़क़ीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तो अल्लाहु अकबर मुझे मुर्शिद फ़क़ीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे पुटड़ीअ वारे उन करामत ते कई मुल्ला कई मुनाफ़िक इनकार कंदा आहिनि उहे चवंदा आहिनि ईअं नथो थी सघे मां चवां अल्लाह जो क़ुरान गवाह आहे
लेकिन हेॾे तवज्जो बस आखिरी हिकिड़ी रिवायत क़ुरान पाक में समझाया जिन अल्लाह जे रसूल खे राज़ी कयो जिन अल्लाह जे रसूल जे हुक्म ते सिर कुर्बान किया बच्चा कुर्बान किया जिन महबूब मुस्तफा जे हुक्म ते देश कुर्बान कियो अल्लाह जो कुरान वमा आताकुम रसूल फखुजूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु वत्तकुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इकाब। रब ताला फरमाए तो जेको अल्लाह जे रसूल जो हुक्म मञे तो इहो मां खुदा जो हुक्म मञे थो जेको अल्लाह जे रसूल जो इनकार करे थो मां खुदा जो इनकार करे थो उन्हनि जे लाइ सख़्त आहे अज़ाब जो। पर जेके महबूब मुस्तफा जे हुक्म ते हलनि था जीअं चवंदा हलंदा मां रब ताला तीअं कंदो हलंदो आहियां। मां चमचे करे फकीर दिल पर दस्तगीर महबूब सुभानी तफीराने पीर हसनी हुसैनी सैयदा जेकरे अपना फकीर महबूब जे हुक्म ते हलन त अपना फकीरत के अल्लाह या ताकत दे डंडे ते चढ़ी डंडे ते हज थकल हो सदा जेकरे कोई फकीर महबूब मुस्तफा जे बचन से मोहब्बत करे महबूब मुस्तफा जे दीन जो वफादार थे त मां चमको दुआ घुरन रब ताला उन जी दुआ जे करे तकदीर को मटाए जे पीराने पीर महबूब सुभानी अम्मा जे पतले अदर में कुरान याद कयो हुजे ठकल सुभान अल्लाह पढ़ो फकीर असां जवान दुनिया में अची कुरान याद कंदा आहियूं पर अल्लाह हिकड़ा उहे भी अल्लाह जा प्यारा बानान वजदा अबदम मिन इबादना आतेनाहु रहमतन मिन इंदना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। सूरह कहफ अल्लाह ताला फरमाए तो हिकड़ा आम इंसान हिकड़ा खासन मां खास उन्हनि खे मां अल्लाह ताला इल्म भी खास ॾिनो आहे उन्हनि जे मथां रहमत भी खास आहे उन्हनि खे मां अल्लाह ताला पंहिंजो ख़ासि प्यारो बानो कयो आहे। मुंहिंजा मौला कीअं रब ताला फरमायो उहे अल्लाह जा प्यारा बानान जेके आलम अरवाह में मां रब ताला चूंडे छॾिया। फ़क़ीर आसान ॻाल्हि ॿुधायां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अञा आदम अलैहिस्सलाम न ठहियो अल्लाह ताला असां पंजनि जे नूर खे असां पंज जे नूर खे रब ताला चूंडे छॾियो अल्लाह ताला बेमिसाल करे छॾियो। ईअं दिल पर दस्तगीर फरमायो अल्लाह ताला आलम अरवाह में मुंहिंजे अरवाह खे ठाहे उहो मक़ाम अता फरमायो जॾहिं महबूब मुस्तफ़ा जो मेराज थियो जिथे रफ़ न पुॻो जिथे जिब्रील न पहुतो जिथे बुराक न पहुतो मां अब्दुल कादिर जीलानी जो अरवाह उते भी पुॼी वियो। सुभान अल्लाह। अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला जिन जे मथां ख़ासि करम करे जिन जे मथां ख़ासि महिरबानी करे जिन खे अल्लाह ताला चूंडे छॾे अल्लाह यजतबी इलैहि मन यशा मां रब ताला या जंहिंखे चाहियां चूंडे वठां उहो रब ताला जिन खे चूंडे छॾे अम्मा जे पतले अदहर में क़ुरान वकील अॼु साइंसदान अॼु डॉक्टर रिसर्च कई आहे कंप्यूटर ते अहिड़ा अल्ट्रासाउंड थी विया आहिनि जॾहिं अमड़ खे हमल हूंदो आहे त उहो छा चवंदा आहिनि डॉक्टर बाबा हिन औरत खे ख़ुशी ॾियो हे जेकॾहिं ख़ुशि थींदी त हिन जो ॿार बि खिलंदो ख़ुशि थींदो मतलब जीअं हिन जी अमड़ दुनिया में ख़ुशि थींदी कावड़ कंदी हिन जे ॿार खे महसूस कावड़ थींदी जेकॾहिं हिन जी अमड़ क़ुरान पढ़ंदी हुन जो बच्चो बि ईअं राहत हासिल कंदो जेकॾहिं हिन जी अमड़ फ्रूट खाईंदी ख़ुशबू ॾिसंदी हिन जे ॿार जी कैफ़ियत बि ईअं रहंदी आहे। इन जे करे डॉक्टर अॼु बि चवनि था जेकी आम औरत सियाल फ़क़ीर जी घरवारी हुजे चमे फ़क़ीर जी घरवारी हुजे अपने फ़क़ीर जी घरवारी हुजे हिन फ़क़ीर जी घरवारी हुजे जेकी उन जी कैफ़ियत हूंदी उन जे पेट में बच्चे जी कैफ़ियत हूंदी मां चम हे तुंहिंजनि मुंहिंजनि बच्चनि जो कमु आहे ओ पीरनि जे पीर दिल पर दस्तगीर जी अम्मा हुजे हाय 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 हसन हुसैन जो खून हुजे जिन जो बापो जेकॾहिं कोई सूफ़ किथां खणे त बापो अचे ए सोना अब्दुल्ला स्वामी मां तुंहिंजो हे बाग मां कोई पाणीअ में लुढ़ंदो आयो किनो सूफ़ इहो मां खयो आहे इहो
बख्शण आयो आहियां मूंखे इन जी माफ़ी ॾे या इन जो अजर वठ मूंखां ग़लती थी वई आहे हज़रत अब्दुल्ला सोमी चवे ईअं माफ़ी न मिलंदी 3 साल मूं वटि ख़िदमत कर इन बाग़ जी वरी फ्रूट तयारु थियनि 3 सालनि ताईं वरी 3 साल ॿिया महिनत जॾहिं वक़्तु गुज़रंदो वियो हाणे हज़रत अब्दुल्ला सोमी चवनि था अञा माफ़ी नाहे मुंहिंजी न्याणी आहे जेकी अखियुनि खां नाबीन जेकी कदनि खां ॿोड़ी आहे जेकी हथनि पेरनि खां मंडी टुंडी आहे जेकी माज़ूर आहे हिन सां निकाह हज़रत अब्दुल्ला सोमी केरु इमाम हुसैन जी औलाद इमाम हुसैन जो खून मौला हुसैन अलैहिस्सलाम जी औलाद मां इमाम हुसैन जो बचड़ो आहे हज़रत अब्दुल्ला नालो आहे बुखारी सैयद आहे आले रसूल आहे अल्लाह अल्लाह साईं फरमायो सोना अबू मोहम्मद साले जेकॾहिं तूं शादी न कंदे त माफ़ी न मिलंदी साईं जे बाबे जो नालो अबू मोहम्मद साले साईं हुनखे हुकुम थियो साईं फरमा मूंखे निकाह क़बूल आहे निकाह हज़रत अब्दुल्ला सोनी पढ़ायो साईं जो निकाह थियो साईं काॾे वञा हुकुम थियो इहो घर आहे इहो कमरो आहे जंहिंमें तव्हांजी कुंवार वेठी आहे वञो इहा तव्हांखे अची वई कुंवार इन सां तव्हांजी शादी थी जॾहिं सुनो अबू मोहम्मद साले शाह घर टपियो छाज से हसीन न्याणी वेठी आहे नूर सां कमरो रोशन अल्लाह अल्लाह जंहिंजो नालो बि बीबी उम्मुल खैर फातिमा आहे सुभान अल्लाह ओ दिलबर दस्तगीर जा फकीरो हे तवज्जो कयो तव्हांखे इहा ख़बर आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी दादीअ जो बि नालो बीबी फातिमा आहे महबूब मुस्तफ़ा जी दादीअ जो नालो बीबी फातिमा है मौला अली जी अम्मड़ जो नालो फातिमा बिन्त असदा वरी अॻिते अचो महबूब मुस्तफ़ा जी न्याणीअ जो नालो बीबी फातिमा ज़हरा है इहा दिलबर दस्तगीर जी अम्मा जो नालो उम्मुल खैर बीबी फातिमा जे दिलबर दस्तगीर जी अम्मा जो नालो बीबी उम्मुल खैर बीबी फातिमा है साईं हुकुम ॾिनो ए सोना अबू मोहम्मद साले इहो कमरो आहे साईं अंदर दाख़िल थिया सुभान अल्लाह नूरानी चेहरो आहे अखियूं बि आहिनि ज़बान बि आहे हथ पेर बि आहिनि जॾहिं मरहबा चई अथनि बिस्मिल्लाह चई अथनि त साईं पोइते हटिया चवण लॻा अल्लाह अकबर हिकु गुनाह माफ़ करण जे लाइ मां ॿियो गुनाह करे वेठुमि मां कंहिंजे घर में घिरी पियो आहियां अल्लाह अल्लाह हज़रत अब्दुल्ला सोनी मिलिया ओ अबू मोहम्मद साले काॾे थो भॻो वञे कि साईं मूंखां ग़लती थी वई शायदि ॿिए कंहिंजे घर में वियो आहियां साईं फरमाइनि था ग़लती कोन थी आहे इहा ई तुंहिंजी कुंवार साईं मुंहिंजी इहा कुंवार आहे समझ में ना आई अल्लाह अल्लाह बहजतुल इसरार किताब में लिखियल आहे शान गौसे आज़म खुतबात जीलानी किताब में लिखियल आहे साईं का पुछल था साईं मुंहिंजी घरवारीअ जी त निशानियूं था ॿुधायूं अखियुनि खां अंधी कननि खां ॿोड़ी हथनि पेरनि खां माज़ूर हेठि हिकिड़ो नूरानी नूर चेहरो आहे हूर थी नज़र अचे ही अलॻि आहे तव्हां अलॻि मसो ॿुधाया साईं फरमाइनि था ओ सुहिणा अबू मोहम्मद साले न सम्झो अथई अॼु ॾींहं ताईं हिन जी अखियुनि कोई गैर मर्द न ॾिठो हे कदनि खां ॿोड़ी आहे कॾहिं हिन जे कदनि ते कॾहिं गैर मर्द जो आवाज़ न आयो आहे हे ज़बान खां गूंगी आहे जे कॾहिं बि बाबे खां सवा ॿिए कंहिंसां कलाम न कयो आहे या कलाम पढ़ियो अथई त रब जो क़ुर पढ़ियो अथई ॿियो दुनिया सां कलाम न कयो अथई गैर मुहर्रम सां न वेठी आहे गैर मुहर्रम सां कलाम न कयो अथई पेरनि खां मंडी आहे कॾहिं पंहिंजे घर जी दीवार न टपी आहे काॾे ॿाहिरि न वई आहे साईं फरमायो मुबारक कई इहा न्याणी आहे जंहिंजे करे मां तोखे 6 साल इंतज़ार करायो त मुंहिंजी न्याणी हिन जे निकाह में अचे त इन मां बचड़ो समझण जी ज़रूरत आहे जॾहिं अंगड़ियूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि पोइ उन्हनि जे बचड़ा जेके थींदा आहिनि घोस थींदा आहिनि कुतुब थींदा आहिनि अबदाल उहो दिलबर दस्तगीर महबूब सुभानी जॾहिं साईं जो बाबो आयो वरी अॻी ॻाल्हि ॿुधो जॾहिं आया त बीबी साहिबा फरमाइनि था केरु जिमा अबू मोहम्मद साले अवां जो घोट आयो आहियां साईं अम्मा साईं फरमाइनि था ख़बरदार ओ अबू मोहम्मद साले हाणे टपड़ कोन ॾींदी मई बीबी तूं मुंहिंजी कुंवार आहे
अम्मा फरमाए बिल्कुल तुझी कुआ रहा अगे तू आए बाबे तोखे मोकलियो कमरो छॾे घर छॾे भॼी वए सॼी कंज ॾिठो हाणे तॾहिं मां तोखे अचण ॾींदमि तू ऐलान कदे मस्जिद में ॻोठ वारनि खे ॿुधाईंदे मां पंहिंजी घरवारीअ सां हक़ अदा करण वञा थो मां वञा थो पंहिंजे घर अल्लाह अल्लाह हुजूर साईं जे छा बाबे साईं छा फरमायो हुजूर गौसे आदम जो बाबो अल्लाह अल्लाह सखी अबू मोहम्मद सालेह वञी मिंबर ते चढ़ी ऐलान जो तल महराब में ए गीलान वारो मुंहिंजो ऐलान ॿुधो मां पंहिंजे घर वञा थो पंहिंजो हक़ अदा करण वञा थो मां ऐलान कयां थो अॼु राति जेको ज़ाल मुड़ुस पाण में मिलंदो पाण में हक़ अदा कंदो जेकी औलाद थींदी सभु घोस ऐं ख़ुतब थींदा सब घोस ऐं ख़ुतब थींदा हलंदा ओ दिलबर दस्तगीर जे बाबे ऐलान कयो फ़कीर महबूब सुभाणे जी अम्मा इहा आहे महबूब सुभाणे जो नानो इहो आहे दिलबर दस्तगीर जो बाबो इहो आहे एॾा परहेज़गार एॾा मुत्तकी एॾा नेक एॾा सालिह जो दुनिया जो हक़ न खाईंदा आहिनि दुनिया ते सभु कुझु महबूब मुस्तफ़ा जे मथां कुर्बान कंदा आहिनि दुनिया कुर्बान बच्चा कुर्बान हर शइ कुर्बान कंदा आहिनि पोइ उनजी अमड़ जो इहो मकान आहे तुंहिंजी मुंहिंजी अमड़ जेकॾहिं खिले ॻाल्हाए बच्चो पेट में महसूस करे मां जब उन दिलबर दस्तगीर जी अमड़ क़ुरान पढ़े और अब्दुल कादिर जीलानी तॾहिं बेटा इहो फरमायो अलीअ जी औलाद खे जेको भाए घटि अलीअ जी औलाद खे जेको भाए घटि पाड़ू ते पलीपन जूं सिखो परवर पट खेतो ऐं खपत लहंदन की न लतीफ़ चवे दिलबर दस्तगीर महबूब सुभाणे जे शान ता कुर्बान वञा अर्ज़ इहो कयो आवाज़ हलंदो आहे बाबा ॿुढड़ी माई बेड़ो लुड़ी वियो टका ख़तम थी विया गोश्त ॻरी विया वरी इहो कीअं बेड़ो करियो वरी इहो माण्हू कीअं जीअरा थिया अच मां तोखे सम्झायां अल्लाह ताला क़ुरान पाक में ज़िक्र कयो आहे रब ताला फरमाए थो जॾहिं अल्लाह ताला जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम हिकिड़े मकान तां गुज़रनि पिया दरिया जे किनारे ते हिकिड़ो लाश पियो आहे लाश इंसान जो लाश पियो आहे जॾहिं पाणी लॻे थो पियो पाणीअ जा जानवर हुनखे पटे खाइनि था जॾहिं सुक ते अचे थो सुक जा जानवर पखी पटे खाइनि था अल्लाह जे खलील अजीब मंज़र ॾिठो आहे दुआ घुरी अर्ज़ कई व इज़ क़ाल इब्राहीम इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह खे अर्ज़ कयो रब्बे अरनी कैफ़ तुह्यिल मौता आखिरी दलील वठो त मां दुआ घुरां रब अरनी कैफ़ तुह्यिल मौता क़ाल अवलम तुमिन ओ मुंहिंजा ख़लील छा यकीन न थई त इहो मर्दो जीअंदो क़ाल भला भला किल यतमइन क़ल्बी मोला यकीन त आहे पर अखियुनि सां ॾेखार त दिलि खे सुकून मिले अखियुनि सां ॾेखार त दिलि खे सुकून मिले रब ताला हुक्म ॾिनो क़ाल फख़ुज़ अर्बअतम मिन तैर फसुरहुन इलैक सुम्मा जअल अला कुल्ल जबलिन मिनहुन जुज़अन मुंहिंजा मौला छा थो फरमाए रब ताला फरमायो ओ मुंहिंजा खलील चार पखी वटि इन्हनि चइनि पखियुनि खे ज़िबह कर उन्हनि जो कीमो कीमो ठाहे इन कीमे खे चइनि पहाड़नि ते रख पोइ छा कर सुम्मद ओ हुन या दींदक साया जॾहिं इन्हनि खे सदींदे ऐं तूं इन्हनि खे सॾु कर जीअं मोर आहे जीअं कबूतर आहे जीअं कुकड़ आहे जीअं केरो आहे इन्हनि खे सॾु करे ॾिस फ़क़ीर हेॾे तवजो अल्लाह जे खलील चार पखी वरिता उन्हनि खे दाणो बि ॾींदो हो हिकु पखी मोर हुयो ॿियो फ़क़ीर कुकड़ हुयो ॿियो पखी कुकड़ हो हिकिड़ो पखी कांव हुयो ॿिए में रिवायत में या कबूतर हुयो या केरो हो चार अलग अलग किस्म जा फ़क़ीर पखी वरिता अल्लाह जे खलील जॾहिं पखी वरिता उन्हनि पखियुनि खे ज़िबह कयो आहे मुंडी लाथी आहे चइनी जी खल लाथी आहे चइनी खे कीमो करे कीमो पाण में मिक्स जीअं अटो ॻोहींदा आहियूं ईअं करे वरी उहो चइनि पहाड़नि ते हुकुम ॾिनो अथनि चइनि पहाड़नि ते रखिजी वियो आहे हाणे अल्लाह ताला हुकुम ॾिनो ओ मुंहिंजा खलील इन्हनि खे सॾु कर सॾु
छाकर इन्हनि खे सॾ कर अल्लाह जो खलील चयो मौला इन्हनि खे कीअं सॾ कयां रब ताला फरमाए जीअं जेरनि खे सॾ कबो आहे मौला मां इनखे ज़िंदगीअ में मोर सॾींदुमि रब ताला फरमाए सॾ करेसि मोर अल्लाह जे खलील चयो ओ मोर मुंडी लथल आहे चाचा खल लथल आहे खंभ लथल आहे ओ गोश्त जो कीमो ठहियल आहे कुझु कीमे जो हिसो हुन पहाड़ ते कुझु कीमे जो हिसो हिन पहाड़ ते कुझु हुन पहाड़ ते कुझु हिन पहाड़ ते फ़क़ीर तवजो कजो जॾहिं सॾ कयो आहे अल्लाह जे खलील इहो कीमो उॾियो आहे पाण में मिलियो आहे गोश्त जो लोथड़ो थियो आहे अल्लाह जे खलील जे सॾ ते गोश्त भॼंदो अचे फ़क़ीर भाई हैरान थी विया वरी हुकुम कयनि ओ कुकड़ वरी कुकड़ जो कीमो उथियो वरी हुकुम कयनि ओ गेरे जो कीमो उथियो वरी हुकुम कयनि ओ काव जो कीमो उथियो हदीस मुबारक आहे इन्हनि चइनि पखियुनि जो मुंडी मिलाईंदा विया 4 पखी ज़िंदा थींदा विया त रब ताला फरमायो वालम अनल्लाह अज़ीज़ुल हकीम ए मुंहिंजा खलील ॼाण मां रब ताला वॾो ताक़तवर आहियां मां हकीम आहियां मां ख़ालिक आहियां मां मालिक आहियां मुंहिंजा मौला इहे तूं हुकुम करे ज़िंदा थी वञंदा पंहिंजे खलील खे छो चई रब ताला चयो त जेके मुंहिंजा दोस्त हूंदा ओ ज़बान मां पुछंदा हलंदा मां रब ताला इहे कंदो त सियाल फ़क़ीर मंझड़ो पवंदो अल्लाह जे खलील जी ज़बान मां रब चवरायो सुभान अल्लाह रब ताला वरी चए थो वालम ॼाणियो इन्नल्लाह अज़ीज़ुल हकीम बेशक मां अल्लाह हकीम आहियां गालिब आहियां कादिर आहियां ख़ालिक आहियां कादिर आहियां ॼाणियो मां अल्लाह खे ताक़त आहे त रब ताला बि फरमाए थो जेके मुंहिंजा प्यारा थी वेंदा आहिनि ओ ज़बान मां पुछंदा आहिनि मां रब उन्हनि जी ज़बान थी वेंदो आहियां जिन अखियुनि सां ॾिसंदा आहिनि मां अल्लाह उन्हनि जूं अखियूं थी वेंदो आहियां जे हथनि सां पकड़ींदा आहिनि मां अल्लाह उन जा हथ थी वेंदो आहियां उन जो हर अमल मुंहिंजी दस्ते कुदरत में अची वेंदो आहे उहे जेके नफ़ली इबादत करे अल्लाह जे नज़दीक थी वेंदा आहिनि त चवणो पवंदो ओ फ़क़ीर जेकॾहिं सियाल फ़क़ीर नफ़ली इबादत करे त हलो पंजाब में सियालनि जे मथां रोज़ा अॾिजी वञे सियाल पीर लजपाल बाबा के खबर आहे फ़क़ीर साईं सियाल पीर लजपाल लखे करोड़े मुरीद ऐं कई एमएलए एमपी मिनिस्टर उन्हनि जा फ़क़ीर मां पाण पीर साईं जो दीदार करे बुज़ुर्ग 100 साल जी उमिरि आहे पर पेशानीअ मां नूर पियो हले 100 साल जी उमिरि आहे सैयद खे ॾिठई हथ पियो छॾे राणीपुर शरीफ़ जो ॿुधई प्यारो उची बीठो मथे मां चवां थो ओ फ़क़ीर ख़ुदा जी इज़त जो क़स्म जेकॾहिं सियाल फ़क़ीर पीर थी था सघनि उन्हनि जे मथां रोज़ा अॾिजी था सघनि सबब छा आहे अल्लाह फरमाए वमा यज़ालु अब्दी यतक़र्रब इलैया बिन्नवाफिल हत्ता उहिब्बहु फ़इज़ा अहबब्तहु कुन्तु समअहु अल्लज़ी यस्मअु बिही व यदहु अल्लज़ी यब्तश बिहा अल्लाह ताला फरमाए थो ओ इंसानो जेके नफ़ली इबादत करे उन मक़ाम ते पहुचंदा जो मुंहिंजा महबूब थींदा उन महबूबियत ते ईंदा जिन अखियुनि सां ॾिसंदा आहिनि मां अल्लाह उन जूं अखियूं थी वेंदो आहियां जे ज़बान सां ॻाल्हाईंदा आहिनि मां उन जी ज़बान थी वेंदो आहियां जे हथनि सां पकड़ींदा आहिनि मां उन जा हथ थी वेंदो आहियां उन जो हर अमल मुंहिंजे दस्ते कुदरत में ईंदो आहे त चवण जे सियाल फ़क़ीर जो हर अमल दस्ते कुदरत में अची वञे अबड़नि फ़क़ीर जो हर अमल दस्ते कुदरत में अची वञे सतल सुहिणे जो अमल दस्ते कुदरत में अची वञे मां हे गेरे सैयद हू जिन में मुस्तफ़ा जो खून हुजे हू चवंदा हलंदा ओ दस्तगीर अलीअ जो बच्चो दुआ सुभान अल्लाह नथा हमलो सुभान अल्लाह महबूबे सुभानी दुआ घुरे महबूबे सुभानी सुभान अल्लाह तमा असा इबादत करे खुदा जा महबूब थियूं ही अल्लाह जी इबादत अल्लाह जे बदने अंदर में कन ही अल्लाह जी इबादत उन वक्त में आलम अरवाह में कन त उन्हनि जो मक़ाम छा न हूंदो ज़ालिक फज़लुल्लाह युतीहि मन यशा जिन जे मथां अल्लाह ख़ासि महिरबानी कई आहे पोइ हू हीअं हथ खणंदा आहिनि ॿुढड़ीअ जा भेण वो तॾहिं त ॿुढड़ी चवे थी ओ तालिब जो
दुनिया जा रहबर कम दस्तगीर तालिब माम जो मुर्शिद तो दुनिया जा रहबर कम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ वठंदा पीर फ़कीर तालिब माम जो मुर्शिद तो यारी बारी जै तुझे कया रिज़्क़ में बरकत लिखे पैया यारी बारी जै तुझे कया माल में बरकत तनखे पैया पर पंजूड़ा हेलद होना पर पंजूड़ा हेलद होना आइदे थींदा छो न अमीर आइदे थींदा छो न अमीर तालिब माम जो मुर्शिद तो दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब माम जो मुर्शिद तो बारी बारी जै तुझे कया माल में बरकत तनखे पैया यारे बारे जै तुझे कया रिज़्क़ में बरकत तनखे पैया पर पंजूड़ा हेलद होना पर पंजूड़ा हेलद होना आइदे थींदा छो न अमीर आइदे थींदा छो न अमीर तालिब माम जो मुर्शिद तो ओ फकीर कल्ह अगी रात ते महबूब जी मिंबर ते वेठो आहे शहदाद कोट में फकीर आखिरी ॻाल्हि मां दुआ घुरां हेॾे ॿ मिंट तवजो कजो शहदाद कोट शहर नंढड़ो न आहे टिकल टिकल न आहे वॾो शहर आहे शहदाद कोट जे ॿाहिरां मां इहा रोड सां टपियमि जनाज़े निमाज़ ते वियुमि नौजवान असांजो मुरीद वफ़ात करे वियो वसियत करे वियो मुंहिंजो जनाज़ो साईं राणीपुर वारो पढ़ाए ऐं असांजो ॾाढो प्यारो फ़कीर नौजवान 25 साल उमिरि अल्लाह अकबर हुनजी ज़िंदगी एतिरी पर दस्तगीर जो दीवानो फ़कीर हुयो अल्लाह से जन्नत फिरदौस में जगह अता फरमायसि आमीन चओ फ़कीर मां टियों ॾींहुं ख़मीस वारे ॾींहुं होॾे वियुमि ए ख़लीफ़ा मूंसां गॾु मां उतां गुज़रियो आहियां रोड सां मां खोखर फ़कीर खे चयमि ही छा आहे चईं इहा बाणे जी क़बर मां चयमि बाणियुनि जे मथां कुबा अदा पिया महबूब जी मिंबर पे वेठो आहियां ख़ुदा जी इज़त जो कसम खणी थो चवां जेको मूंखे उन ॿुधायो मां ॿुधायां थो कि हासे हा पाणी जे मथां रोज़ो वधियल आहे हिते रोज़ो वधियल न आहे पर पूरे पाकिस्तान मां बि बाणिया हिते ईंदा आहिनि हिंदुस्तान जा बाणिया बि हिते ईंदा आहिनि मां चयमि छा कमाल अथसि चई साईं हिन जो मेलो थींदो आहे हिन जो उर्स थींदो आहे मां चयमि बाणियुनि जो उर्स वरी कीअं थींदो मेलो त ॿुधो आहे उर्स कीअं मां चयमि हिन जी हक़ीक़त मूंखे ॿुधा चई साईं ही बाणियो हो इन जो दुकान हुयो इन जी दुकान ते ही दिलबर दस्तगीर जी यारीअ जे मुरीदनि सां गॾु यारी कंदो हुयो जे उते मुसलमान आहिनि फरोच आहिनि मक्सीन चांडिया आहिनि खोखर आहियूं ॿिया आहियूं शहदाद कोट में हिन जो दुकानड़ो हूंदो हो कोई सियाल फ़कीर वञे अवा छाजे कारण अॼु 5 किलो चांवर वठे थो यार दस्तगीर जी यारी आहे जेकॾहिं कोई फरोच वञे अवा 5 किलो चांवर ते दस्तगीर जी यारी आहे हिन बाणे खे बि अची इश्क लॻो ही बाणियो बि हर महीने यारी कंदो हो हर महीने में महबूब जो मिलाद कंदो हो वक़्तु हलंदो रहियो जेको खोखर फ़कीर मूंखे ॿुधायो महबूब जी मिंबर ते वेठो आहियां खोखर चवे थो साईं जॾहिं बाणियो मरी वियो त इन्हनि जी हूंदी आहे जिते पाहिजी बि आहे हुनजो छा चवंदा आहियो मसण में पाहिजी बि आहे कि मसण खणी वियसि उनखे काठियुनि ते रखियनि काठियुनि ते पाह ॾेई वरी हिकिड़ो ॿधी छॾिबो आहे त उनजी खाक करे उनजा हॾा खणी वरी दरिया में उछलींदा आहिनि चवे थो साईं ख़ुदा जो कसम आहे उनजी मसण में पाह ॾिनी अथनि हिकु ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो
बाहि मचंदी हलंदी रहे पई टियों ॾींहुं गुज़रियो आहे जॾहिं टे ॾींहं ते बाणिया मोटी आया छा ॾिसनि त हिन जी लाश साबित पई आहे फ़क़ीर सियाल कोई चई सघे थो पीर साहब अजीब ॻाल्हि करे थो मां इहा ॻाल्हि अॻे बि कई मां खोखर फ़क़ीर सां बि कई फ़क़ीर साईं हाणे बि ऐलान कयां थो मां चवां थो ख़ुदा जी इज़त जो कसम बुत परस्त काफ़िर हूंदो अल्लाह जे तौहीद खे न मञींदो महबूब मुस्तफ़ा जी रिसालत खे न मञींदो कलमो न पढ़ंदो कॾहिं बि न बचंदो क़ब्र में बि सड़ंदो हिते बि सड़ंदो पर मुंहिंजो ईमान आहे जे यारीअ वारे जी दामन पकड़ी उनखे कलमो भी नसीब ज़रूर पर ॻाल्हि इहा आहे त पाणिया न ॿुधाईंदा त हे मुस्लमान थी चुको आहे पाणिया त पंहिंजे खे लिकाईंदा आहिनि असांखे ख़बर आहे हिकिड़ी अञा ॻाल्हि कंदो हलां चूंडके में असांजा मुरीद आहिनि पाणिया मूंसां सची ॻाल्हि करे पियो साईं असांजा नौजवान जेके थींदा आहिनि न इन्हनि जे दिलि में मोहबत थींदी आहे त असां मुस्लमान थी दस्तगीर जा फ़क़ीर वो पंहिंजे ईमान सां ॿुधाए पियो जॾहिं ॿार असांजा नौजवान थींदा आहिनि बालिग थींदा आहिनि उन्हनि खे अजीब कैफ़ियत थींदी आहे त असां ईमान आणियूं असां कलमो पढ़ूं पोइ असां कोशिशि कंदा आहियूं उन्हनि खे पैसो ॾींदासीं दौलत ॾींदासीं कारोबार में लॻाईंदासीं हेॾे हेॾे कोशिशि कंदासीं जीअं दीन खां हेॾे होॾे थी वञनि इस्लाम ते न अचनि कलमो न पढ़नि मां चवां ख़ुदा जी इज़त जो कसम दुनिया में वञो ॿारनि खे अॼु बि दिलि में जवान थींदा दिलि में ईमान जी मोहबत जाॻंदी आहे मां चवां ही त बाणियो ॾिसे पियो त फ़क़ीर यारी कनि था त मां बि दिलि पर दस्तगीर जी यारी कयां अल्लाह ताला जी कुदरत आहे जेको यारी करे त मुंहिंजो मुर्शिद छा थो फरमाए मुरीदी ला तख़फ अल्लाह रब्बी अतानी रिफ़ातन दिल पर दस्तगीर फरमाए तो मुरीद खौफ न कर अल्लाह मुंहिंजो रब आहे मूंखे अल्लाह ताला उहो मक़ाम अता फरमायो आहे जिते कोई अॼु ॾींहं ताईं पीर न पुॼी सघियो आहे कोई मुंहिंजी दामन में अची वियो जेसी ताईं जन्नत न वठी ॾियो तेसी ताईं अब्दुल कादिर जीलानी जन्नत सुभान अल्लाह तेसी ताईं मां जन्नत में कदम न रखंदुमि त मुंहिंजो ईमान आहे शहादात कोट वारो बाणियो न इहो कलमो भरे मुस्लमान थियो तॾहिं त आहे अच्छा अञा दलील सम्झायां जेकॾहिं असहाबे कहफ जे दर ते कुतो थकियल आहियो कोई चुमे ताज तुसांदा कोई सिक्के हिजर दे पुठियां में कोई चुमे ताज तुसांदा कोई सिक्के हिजर दे पुठियां में जागरियां नूं भाग न लगड़ा पंज भाग लगिया सुदियां नूं बुल्ले शाह रब करम करे बुल्ले शाह रब करम करे जा जन्नत देवे कुटियां नूं मातम जेकॾहिं कुत्तो अल्लाह वारनि जो दर वठे त कुत्तो बि जन्नत थी वञे जेकॾहिं बाणियो हुजे बरोज हुजे दिल पर दस्तगीर जी दामन वठे त उन जे सीने में कलमो बि अची वञे त रब उनखे जन्नत जी टिकट बि ॾेई छॾे सुभान अल्लाह अल्लाह ताला सभिनी जा बेड़ा पार करे इन्हनि घोटनि जो लायो सजायो करे फरमाए ख़ुदा जी इज़त जो कसम असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे जॾहिं दिल पर दस्तगीर जा फ़क़ीर ईसाले सवाब हुजे त महबूब जे ज़िक्र जी महफ़िल हुजे जेकॾहिं का शादी हुजे ब्याह हुजे त महबूब मुस्तफ़ा जे क़ुरान जी महफ़िल हुजे मां चओ फ़क़ीर बदन भागनि वारा